नमस्कार दोस्तों, मां चांदनी नेबनाणी है। तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधी फास्टेस्ट न्यूज़। अचो तो नज़र कयूं अॼु जी ख़बरुनि ते। वीएचपी छॾींदड़ प्रवीण तोगड़िया सां भाजपा कई मीटिंग। विश्व हिंदू परिषद खां जुदा थियल पूर्व अध्यक्ष डॉक्टर प्रवीण तोगड़िया उपवास अनशन शुरू करे उन खां अॻु में भाजपा जा कोषाध्यक्ष सुरेंद्र काका तोगड़िया सां ख़ासि बैठक कई हुई। सूरत जे बलात्कार मुद्दे वापारी आया पुलिस जी मदद ते। सूरत में अंजान नींगरीअ ते थियल बलात्कार ऐं हत्या मुद्दे न्याणीअ जी सुञाणप लाइ कपड़े वापारियुनि पंहिंजे पार्सलनि ते न्याणीअ जा फोटा लॻाए करे हुन जे परिवारनि ताईं पहुचण लाइ पुलिस जी मदद कई आहे। हिंदुत्व मुद्दे प्रवीण तोगड़िया संतन सां कई मीटिंग। देश जे हिंदुत्व ऐं राम मंदिर मुद्दे संगठन ठाहिण लाइ डॉक्टर प्रवीण तोगड़िया हिंदू साधु ऐं संतन सां मीटिंग कई हुई ऐं तोगड़िया खे सॼे देश मां सहयोग मिली रहियो आहे। डॉक्टर प्रवीण तोगड़िया के देश के संतन दिनों समर्थन। विश्व हिंदू परिषद का जुदा थी नए संगठन हिंदू फर्स्ट जी स्थापना कंदड़ डॉक्टर प्रवीण तोगड़िया के समर्थन ॾियण लाइ केतरनि ही राज्यनि मां संतन अची सरकार जी टीका कई हुई। अहमदाबाद में प्रवीण तोगड़िया जे उपवास अनशन जी थी शुरुआत। विश्व हिंदुओं खां जुदा थी करे सरकार जे साम्हूं पवण लाइ हिंदुत्व कायम रखण ऐं राम मंदिर ठाहिण जी गुर लाइ डॉक्टर प्रवीण तोगड़िया पारां अहमदाबाद में उपवास अनशन शुरू कया विया हुआ।
प्रवीण तोगड़िया जे अनशन के वीएचपी कार्यकर जो समर्थन। विश्व हिंदू परिषद जे पूर्व अंतर्राष्ट्रीय अध्यक्ष प्रवीण तोगड़िया नए संगठन की शुरुआत करे अहमदाबाद में अनशन शुरू कंदे वीएचपी जे अनेक कार्यकरन हुनके समर्थन दिनो आहे। आदरणीय डॉक्टर प्रवीण भाई तोगड़िया जी આજે અનશનનો સત્યાગ્રહ કરવાના છે। આ સત્યાગ્રહ શું કામ કે ભારત દેશ જ્યારથી આઝાદ થયો છે ત્યાંથી કરીને આજ સુધીની મોદીજીની સરકાર સુધીના લોકોએ હિન્દુ સમાજ પ્રત્યે જે અસ્પૃશ્યતાનો જે વ્યવહાર કર્યો છે એ રામ મંદિરનો વિષય હોય, કાશ્મીરમાં 370ની કલમનો પ્રશ્ન હોય, સમાન સિવિલ કોડનો પ્રશ્ન હોય, ભારત દેશમાં જે બાંગ્લાદેશના ઘૂસણખોરો રોહિંગ્યાના જે ઘૂસણખોરો આપણી છાતી ઉપર બેઠા છે એમને દેશ બહાર કાઢવાનો વિષય હોય કે ગૌરક્ષાનો વિષય હોય કે દેશમાં આજે લાખોની સંખ્યામાં કિસાનો જ્યારે આત્મહત્યા કરી રહ્યા છે તો કિસાનો માટે સુદૃઢ અને સુવ્યવસ્થાનું આયોજન થાય, આ બધી સમાજની અને દેશની સમસ્યાઓ છે। पुलिस जी मंजूरी न होंदे पिण प्रवीण तोगड़िया शुरू कया अनशन। अहमदाबाद में आयल विश्व हिंदू परिषद जे कार्यालय पासे अनिश्चित काल जे लाए शुरू करण में आयल अनशन के पुलिस जी मंजूरी न होंदे भी तोगड़िया अनशन शुरू कया हुआ। तोगड़िया जे अनशन में पुलिस जो जबरदस्त जाब्तो। प्रवीण तोगड़िया पारा शुरू करण में आयल अनशन के पुलिस भले मंजूरी दिनी न हुजे पर अनशन जी जगह ते पुलिस जो पुख्तो जाब्तो रखियो वियो आहे। अहमदाबाद जी हॉस्टल में वाहनन ते आग चंपीअ ते फैलजी दहशत। अहमदाबाद जे बुदरपुरा में आयल क्षत्रिय समाज जे हॉस्टल में छेड़तीअ मुद्दे थियल झगड़े में 500 माण्हुनि जे टोले हॉस्टल में धमाल मचाए करे केतरा ही वाहन बारे छॾण ते हॉस्टल में दहशत फैलजी वई हुई। नडियाद में ॿिनि टोलनि जे विच में थियो पत्थरमारो।
नडियाद जे गलतेश्वर मुवाड़ा में बिन जातियुनि जे टोलनि जे विच में कंहिं ॻाल्हि ते तकरार थियण ते आम्हूं साम्हूं थियल पथराव जे करे पुलिस जो ज़ाब्तो रखियो वियो आहे। मोड़ासा में बलात्कार जी वारदातुनि ते निकिती कैंडल यात्रा। कठुआ ऐं उनावा में थियल बलात्कार जी वारदातुनि जे देश में विरोध थी रहियो आहे, तॾहिं मोड़ासा जे बायड़ में पिणु माण्हुनि कैंडल मार्च कढी करे विरोध कयो हुओ। भावनगर पासे माल भरियल ट्रक में लगी भाए। भावनगर पासे जे करदेज जी होटल ते बीठल माल भरियल हिकु ट्रक में भाए लॻण ते लखे रुपयनि जो माल सड़ी करे रख थी वियो हुओ। सूरत में मर्द पंहिंजी ॿी औरत जी कई घातकी हत्या। सूरत में हिकु जुवान पंहिंजी ॿी पत्नीअ जी गलो दॿाए हत्या करण खां पोइ लाश जो निकाल करण लाइ टुकड़ा करे खॾनि में फिटी करण वेंदे माण्हुनि हुन खे पकड़े पुलिस खे सुपुर्द कयो हुओ। गुजरात में एटीएम में पैसा खुटंदे माण्हू आहिनि परेशान। गुजरात जे केतिरनि ई शहरनि में एटीएम में रोकड़ ख़ाली थी वञण ते माण्हू परेशान थी विया आहिनि ऐं ॾेढ साल अॻु में ई नोटबंदीअ जहिड़ी हालत जो निर्माण थियो हुओ। अहमदाबाद जे कुबेर नगर में थींदो मेगा मेडिकल कैंप। अहमदाबाद जे कुबेर नगर में आयल महावीर कसरतशाला में सिंधी प्रोफेशनल्स सोसाइटी पारां तारीख़ 22 अप्रैल ते मेगा मेडिकल कैंप रखियो वियो आहे, जंहिंजो रजिस्ट्रेशन तारीख़ 18 ताईं कराए सघिजे थो। भावनगर खां अहमदाबाद ऐं सूरत जी हवाई सेवा थी शुरू। भावनगर खां अहमदाबाद ऐं सूरत वञण लाइ हवाई सेवा शुरू करण सां गॾु एयरपोर्ट ते सांसद भारतीबेन जो सन्मान पिणु रखियो वियो हुओ। उल्हासनगर में सिंधी भाषा ॾींहं ते थियो ख़ासि प्रोग्राम। 10 अप्रैल सिंधी भाषा ॾींहुं उल्हासनगर में धामधूम सां मल्हायो वियो हुओ। इन मौक़े ते सिंधी नाटक ऐं सिंधी गाननि ते डांस सहित जा प्रोग्राम रखिया विया हुआ। और उस दिन से लेकर आज के दिन तक रोज
रोज 2 घंटा रात्रि 8 से 10 बजे। मैं अबू में माउंट आबू में 2 बार गए हैं। उनका बड़ा कार्यक्रम है वगैरह, निस्वार्थी होकर वो काम कर रहे हैं वगैरह। मैं सच्ची बात धन्यवाद देता हूँ उनको कि एकदम शांति से निस्वार्थी होकर ऐसे काम करते हैं। ऐसी संस्थाएं जो है विरले मिलेगी। मैं उनको आज ये नया आश्रम का जो उद्घाटन हुआ है उनके अवसर में उनको धन्यवाद देता हूँ। आज शिव बाबा धाम का आज उद्घाटन हुआ। ये हमारे उल्लासनगर की एक खुशनसीबी है जो एक नया टूरिस्ट स्पॉट मिल गया हमारे उल्लासनगर को, कि जो भी हमारे बाहर से टूरिस्ट लोग आते हैं चाहे परचेज के लिए या सेल के लिए, तो यहाँ पे आके पूछते हैं उल्लासनगर में क्या क्या है। उल्लासनगर में काफी सारे मंदिर है। आज उल्लासनगर में बिरला मंदिर है, चालिया मंदिर है, वशरा दरबार है, स्वामी देवव्रता जी का आश्रम है, ब्रह्मा कुमारी जी का भी आश्रम है। लेकिन एक जो ये बिजनेस सेंटर का है, एक कल्चरल सेंटर का है, यहाँ एक मेल मिलाप के लिए, जैसा दीदियों ने कहा, किसी भी व्यापारियों को पूरा दिन आदमी सोच के बिजनेस में तंग हो जाता है, माइंड दूसरे तरफ चले जाता है, तो शांति के लिए इस शांति शिव बाबा धाम में आके मेडिटेशन रूम में आके शांति कर सकते हैं। ભાવનગર में परशुराम जयंती ते निकरंदी शोभा यात्रा। आखा त्रीज ते भगवान परशुराम जो पिण जन्म ॾींहुं हुअण ते ॿुधर ॾींहुं भावनगर में भव्य शोभा यात्रा कढण ते आयोजनक पारां पत्रकार परिषद कई वई हुई। शिकरा गोठ जा 10 माण्हू मरण ते गोठ में छाई गमगिनी। कच्छ जे बचाव वट थियल एक्सीडेंट हिक ही शिकरा गोठ जा 10 माण्हू मरी वञण ते शिकरा गोठ में सभिनीनि जी गॾु निकितल अंतिम यात्रा वक़्तु गोठ में गमगिनी छाइजी वई हुई। कच्छ में थियल झगड़े में 7 माण्हू थिया घायल। कच्छ जे अबड़ासा में जूने के झगड़े जी दुश्मनी रखी करे बिन टोलन जे विच में थियल झगड़े में 7 माण्हू घायल थियण ते पुलिस मौके ते डुकी वई हुई। कच्छ में भूकंप जी फॉल्ट लाइन वरी थी आए तेज। भूकंप प्रभावित कच्छ जिले में फॉल्ट लाइन वरी सक्रिय थी हुजे। यह वागड़ में हिक ही ॾींहं में भूकंप जा तेज झटका अचण ते माण्हुनि में दहशत फैलजी वई आहे। कच्छ में पुलिस इंस्पेक्टर के मिलियो प्रमोशन। कच्छ जे भुज LCB में सेवा ॾेई रहियल पुलिस इंस्पेक्टर पंचाल के राज्य सरकार पारां DYSP जो प्रमोशन ॾेई करे भुज में ही पोस्टिंग ॾिनो वियो आहे।
गांधीधाम रेलवे स्टेशन तां बैग जी चोरी। कच्छ जी रेलवे लाइन में चोरीअ जूं वारदातूं वधी रहियूं आहिनि। तॾहिं गांधीधाम रेलवे स्टेशन तां हिकु बैग जी चोरी थींदे पुलिस पारां तहक़ीक़ात शुरू कई वई आहे। भुज में कार मां चोरी कंदड़ गैंग थी गिरफ़्तार। भुज में कार मां थियल 2.5 लखनि जी चोरीअ जी वारदात में शामिल गैंग खे भुज पुलिस गिरफ़्तार करे तहक़ीक़ात शुरू कई आहे। भावनगर में नंदलाल फ़क़ीर जी मल्हाई वई वरसी। भावनगर जे सिंधु नगर में आयल वासूराम आश्रम में नंदलाल फ़क़ीर जी वरसी मल्हाई वई हुई, जंहिंमें उल्लासनगर जे काली साईं जो सत्संग रखियो वियो हुओ। ये हुयूं अॼु जूं ख़बरूं। मां चांदनी नेबनाणी तव्हां सां विदा थी वठां। वरी मिलंदासीं सुभाणे। ॾिसंदा रहो सिंधी टीवी। जय झूलेलाल।